ओम शांति। अॼु बाबा मुरली में चवे थो, प्यारा बच्चो, मुंहिंजा लाडला, तूं शरीर न आहीं, तूं आत्मा आहीं। बाबा चवे थो, अॼु जी मुरलीअ जो सार आहे पवित्रता, योग, बादशाहीअ जो वरसो। बाबा अॻियां चवनि था, आत्मा पहिरीं साफ़ हुई, रोशन हुई, पोइ विसरी किरी, हेठि किरी ऐं फिर मिट्टीअ में मिली वई। बाबा चवे थो, हा, यादि जी अग्नि सां वरी साफ़ थियो। डीप एक्सप्लेनेशन। बाबा चवे थो, जीअं सोन बाहि में अग्नि में वञे त मैल निकिरे, तीअं आत्मा योग में वञे त विकार जलनि। बाबा चवे थो, अॼु जो इंसान ॿाहिरि जी दुनिया सजाए थो, पर अंदरि आत्मा कमज़ोर आहे। बाबा चवे थो, जीअं मोबाइल ॿाहिरि सुठो हुजे पर बैटरी न हुजे त कमु न करे सघंदो, तीअं ई आत्मा योग बिना कमज़ोर थी वई आहे। अॼु जो मनन चिंतन। बाबा चवे थो, पहिरीं दिलि सां पुछो, मां केरु आहियां, आत्मा या शरीर? मुंहिंजा कर्म सुठा आहिनि या ख़राबु? मां बाबा खे यादि कंदो आहियां या दुनिया खे? अॼु जी मेन टीचिंग आहे, बाबा चवे थो, मां आयो ई आहियां हीअ पुरानी दुनिया बदिलण लाइ। बाबा चवे थो, सतयुग में हिकु धर्म, हिकु राज्य ऐं हिकु भाषा हुई। सभु हिकु ई हिकु हूंदो हो। बाबा चवे थो, हा, मां तव्हांखे सेखारींदो आहियां त तव्हां वरी बादशाह बणिजो। अॼु जी धारणा आहे, बाबा चवे थो, पहिरीं धर्म, हर कम में बाबा खे यादि करियो, सिर्फ़ु विहण सां न, पर विहंदे, हलंदे, चलंदे, कम कंदे अंदरि कनेक्शन रखो। बाबा चवे थो, ॿी धारणा आहे, विक्रम ते जीत पायो, विकारनि ते जीत पायो। काम, क्रोध, अहंकार ही असली दुश्मन आहिनि। वरदान। बाबा चवे थो, पंहिंजनि खे ट्रस्टी सम्झो। ही शरीर मुंहिंजो न आहे, बाबा जी अमानत आहे। बाबा चवे थो, जीअं मुंहिंजो ख़तमु तीअं मोह बि ख़तमु, त योग सहज थी वेंदो। अॼु जो स्लोगन। बाबा चवे थो, समय बचायो, संकल्प बचायो, खज़ाना वधायो। अॼु जो अव्यक्त इशारो। बाबा चवे थो, मिठा बणिजो, नज़र मिठी, ॻाल्हाइणु मिठो, कर्म मिठो। बाबा चाहे थो, जीअं तूं मिठो थींदे वेंदे दुनिया बदिलणु लॻंदी आहे। अॼु जी क्लोज़िंग पॉइंट बाबा चवनि था, बाबा चवे थो, हिकु संकल्प रखो, मां बाबा खे ई यादि कंदसि। ओम शांति शांति शांति। हिकु रिक्वेस्ट आहे, जेकॾहिं तव्हांखे हीअ मुरली सुठी लॻे थी त प्लीज़ इन खे ॿियनि खे बि आत्माउनि ताईं पहुचायो, जीअं ॿिया बि इन जो फ़ाइदो वठी सघनि। थैंक यू।